प्रोग्राम टाइम लाइन से गड आवां असद मुमताज़। नाज़रीन, आलमी तिजारती जंग में हाँ शिदत अची वही है। ट्रंप टैरिफ अॼु खां लागू थी वियो आहे ऐं उन में चीन ते ट्रंप जो 104 सैकड़ो टैरिफ लागू किया है। उन में जवाबी कार्रवाई चीन भी जवाबी कार्रवाई कई है। चीन अमरीकी शयुनि ते 84 सैकड़ो टैरिफ जो ऐलान किया है। अॼु को प्रोग्राम जिन से असां इन ते ॻाल्हाईंदासीं त छा दुनिया में एक दफ़ो ॿीहर मुआशी बहरान अचण वारो आहे, मुआशी जंग जेका आहे उहा छिड़ी चुकी है। इन ते भी ॻाल्हाईंदासीं। इन ते भी ॻाल्हाईंदासीं त सिंधु बचाओ तहरीक में शामिल पार्टियुनि जी अहम वहक थी है जाम शोरे में ऐं आयो सिंधु मां 6 कैनाल कढण खिलाफ़ जदोजहद के तेज़ करण लाइ अमल जोड़े वियो आहे। उहो लाइ अमल कहिड़ो आहे इन ते भी ॻाल्हायूं था। पर पहिरियों ॻाल्हायूं था त ट्रंप टैरिफ ते। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मिर्ज़ा अख्तियार बेग साहब, पान पीपल्स पार्टी जा मरकज़ी अॻवान आहिनि, क़ौमी असम्बली जा मेंबर आहिनि ऐं मुमताज़ मुआशी माहिर आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो SUP जो सरबराह जनाब ज़ैन शाह साहब। मिर्ज़ा साहब, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। सबसे पहले तो कैसे देख रहे हैं आज से आयद हो गया है ट्रंप टैरिफ, कितना धचका होगा आलमी मैशत के लिए ट्रंप के इस फैसले से? देखिए, ये ट्रंप का फैसला किसी एक या दो मुल्क के लिए नहीं, ये 7 ममालिक पे उसने इजाफी टैरिफ लगाया है, जिसमें पाकिस्तान भी शामिल है। खुदा का शुक्र है कि हम पे 29% लगाया गया, लेकिन कंबोडिया, वियतनाम, बांग्लादेश, चाइना जो हमारे कॉम्पिटिटर्स थे उनके ऊपर 49%, कंबोडिया वियतनाम पे 46%, बांग्लादेश पे 37%, चाइना पे 34% लगाया गया है। और ऐसे ममालिक भी हैं जिन पे 10% सिर्फ लगाया गया है, जिसमें टर्की है, इजराइल पे 17% लगाया गया है। ये चीज जब अनाउंस हुई तो अमेरिकन स्टॉक मार्केट क्रैश हुई है। और आपने ये देखा कि कोई शेयर जो सबसे बड़े शेयर्स हैं टेस्ला और नवीडा का, उसमें कोई 1200 बिलियन डॉलर की मालियत गिर गई है, घट गई है, टूट गई है। अच्छा, सवाल यह है कि करा क्या जाए इसमें। आप ऐसा नहीं कर सकते कि हमारी ड्यूटी लगा दी हम पे, क्यों वो ग्लोबल लगाई है। पूरी दुनिया में इकोनॉमी जो शटर्ड हुई है। और पाकिस्तान को ये चाहिए कि क्योंकि अमेरिका से हमारी एक्सपोर्ट है, अमेरिका को $5 बिलियन और अमेरिका से एक्सपोर्ट पाकिस्तान है $2 बिलियन। तो अगर हमारा एक वक्त जो इंशाल्लाह जाएगा, मेरी प्राइम मिनिस्टर से भी बात हुई है, मेरी वजीर तिजारत जाम कमाल साहब से बात हुई है परसों असेंबली में, और वो एक वक्त लेके जा रहे हैं जो हम उनको ये कहेगा कि हम आपका टैरिफ 5% और कम कर देते हैं। जो हमारा 58% है उसको हम 53 कर देते हैं। आप भी हमारा 5% 29 में कम कर दें, जो 24 हो जाए। तो हमें 2 फायदे होंगे। एक तो फायदा यह है कि अमेरिकन जो बायर है हमसे लेने पे तरजीह देगा, क्योंकि हमसे लेने पे उसे 24% के करीब ड्यूटी देनी पड़ेगी। जबकि अगर वो बायर बांग्लादेश से लेगा तो 37% ड्यूटी देनी पड़ेगी, वियतनाम से लेगा तो 40% है, किसी से कंबोडिया से है 46%। तो वो हम उसकी पहली तरजीह बन जाएंगे। ये एक बात है। दूसरी चीज, अमेरिका ने इसमें तो एक एरिया रखा है, उसमें यह है कि पाकिस्तान की एक कहलाता है GSP प्लस स्टेटस, जो यूरोपियन यूनियन के साथ हमें मिला हुआ है। वो ड्यूटी फ्री एक्सपोर्ट तो 27 यूरोपियन कंट्री है, उसे हम कहते हैं GSP प्लस। उसी तरह अमेरिका ने भी एक हमें GSP प्लस दिया हुआ था, लेकिन उसमें टेक्सटाइल की मसनूआत शामिल नहीं थी। उसमें बाकी चावल वावल दूसरी चीजें थी, स्पोर्ट्स गुड्स थी, कटलरी के थी। तो वो GSP प्लस का भी चेक कर कर आना इस वक्त में कि क्या वो 0 रेटिंग जो थी वो खत्म कर दी है, ये अपनी जगह वो बाकी है, या ये 29 उन एशिया पे भी है, उस पर हमारा हक बनता है, क्योंकि वो एग्रीमेंट अभी बाकी है। हम उसके ऊपर लीगली भी उनसे कह सकते हैं कि जी बराए मेहरबानी होल्ड कीजिए। मिर्ज़ा साहब, ज़रा ये फरमाइएगा कि अब जो आप कह रहे हैं कि अगर बातचीत से 5% टैरिफ कम किया जा सकता है, तो उम्मीद भी यही है कि टैरिफ कम होगा। लेकिन हम अमेरिका में हमारी क्या एक्सपोर्ट होती हैं, कौन सी मसनूआत हैं, कौन सी ऐसी चीज़ें हैं जो हम अमेरिका में एक्सपोर्ट करते हैं, और फिर वहाँ से हम इंपोर्ट क्या करते हैं?
मिर्ज़ा अख्तियार बेग साहब सां असांजो राब्तो कटिजी वियो आहे। शायदि जीअं असांजो दफ़ो ॿीहर उन सां राब्तो बहाल थींदो त असां उन खां इहो ज़रूरु मालूम कंदासीं त हीअ जेको टैरिफ वारो मामिलो आहे इहो आलमी दुनिया लाइ केतिरो ख़तरनाक साबित थी सघे थो, आलमी मैशियत लाइ केतिरो ख़तरनाक थी सघे थो, छाकाणि त हीअ लॻे ईअं थो पियो त जेको ट्रंप फ़ैसिलो कयो त 104% हुन मजमूई तौर ते चीनी शयुनि ते उन टैरिफ लॻायो आहे ऐं उनजी जवाबी कार्रवाई में अॼु चीन बि 84% जेको आहे उहो टैरिफ लॻायो आहे। त हाणे लॻे ईअं थो पियो त ॼण अमरीका लाइ चीन ऐं चीन लाइ अमरीका जा दरवाज़ा सोगा थींदा पिया वञनि। अहिड़ी सूरत हाल में जेके थर्ड वर्ल्ड कंट्री हूंदी उन्हनि ते उन जा कहिड़ा असर पवंदा ऐं छा पाकिस्तान जहिड़ो मुल्क जेको तरक़ी पज़ीर मुल्क आहे जंहिंजो एक्सपोर्ट जी लिस्ट एक्सपोर्ट जो बिल एतिरो वॾो कोन्हे, छा उहो इन सूरत हाल मां फ़ाइदो वठी सघे थो पियो? छाकाणि त हीअ जेको टैरिफ वारो मामिलो आहे उहो सिर्फ़ु चीन ऐं अमरीका ते न आहे बल्कि हुन में दुनिया जा 60 मुल्क आहिनि जिन ते डोनाल्ड ट्रंप टैरिफ लॻायो आहे। पाकिस्तान में अगरि ॻाल्हि कई वञे त पाकिस्तान में मजमूई तौर ते उनजो 29% शयुनि ते टैरिफ लॻंदो, यानी हाणे जेके शयूं पाकिस्तान एक्सपोर्ट कंदियूं उहो अमरीका जे बिल में हाणे उनजी क़ीमत 29% वधी वेंदी। त ईअं चाइना जी जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे उन में पिणु उन में इज़ाफ़ो थींदो ऐं 104% जॾहिं शयूं महांगियूं थींदियूं त ख़ुदि उतां जी मार्केट उनखे केतिरो कंज़्यूम करे थी इहो पिणु सवाल निशान आहे। इहा ई ॻाल्हि मद्देनज़र रखंदे असां ॾिसूं था पिया त गुज़िरियल हिकु हफ़्ते खां मुसलसल ट्रंप जे हिन फ़ैसिले जे ख़िलाफ़ु ख़ुदि अमरीका जे अंदरि वॾा एहतजाज थियनि पिया ऐं दुनिया ॾिसे पई त अमरीका जे 100 खां वधीक मुल्क शहरनि में ट्रंप जे हिन फ़ैसिले जे लाइ माण्हू ॿाहिरि निकितल आहिनि ऐं हज़ारे माण्हू हज़ारे कंज़्यूमर उहो इहो एहतजाज कनि था पिया त उनखां पोइ माण्हुनि जी जेका क़ुवत ख़रीद आहे उहा घटि थी वेंदी, छाकाणि त 104% जॾहिं तव्हां चाइना जे शयुनि ते टैरिफ लॻाईंदव त ज़ाहिर आहे उन में उनखे ख़रीद करण लाइ माण्हुनि खे मुश्किलात ईंदियूं। ऐं असां ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका इन सां जुड़ियल हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त गुज़िरियल केतिरी अरसे खां आलमी मैशियत में पिणु हिकिड़ो शिदत वारो बहरान असांखे नज़र अचे थो पियो, उहो पोइ पेट्रोलियम मसनूआत में हुजे या कंहिं ॿिए मसनूआत में हुजे, त इहो बहरान जेको आहे उहो जीअं जो तीअं बरक़रार आहे। असां कोशिशि कंदासूं त मिर्ज़ा अख्तियार बेग साहब सां जीअं ई असांजो राब्तो थिए त असां उन खां इहो पिणु ॼाण हासिलु कयूं त इन तमामु तर सूरत हाल में जेका हींअर असांखे नज़र पई अचे त हिकु आलमी तिजारती जंग जेका आहे उहा उन में शिदत अची वई आहे, त इन में छा पाकिस्तान कोई फ़ाइदो हासिलु करे सघे थो पियो? मिर्ज़ा साहब सां असांजो राब्तो हिकु दफ़ो ॿीहर बहाल थी वियो आहे। मिर्ज़ा साहब मेरी आवाज़ आपको सुनने में आ रही है? आप मुझे सुन पा रहे हैं? जी आ रही है आवाज़ आपकी आ रही है। मिर्ज़ा साहब जरा ये फरमाइएगा कि इस वक्त पाकिस्तान अमेरिका के पास एक्सपोर्ट क्या करता है और फिर वहां से हम इम्पोर्ट क्या क्या चीज़ें करते हैं? पाकिस्तान से 80% जो हमारी टोटल एक्सपोर्ट है 5.2 बिलियन डॉलर की, उसमें टेक्सटाइल है, उसमें टॉवल्स है, उसमें होम टेक्सटाइल है, नेटवेयर है उसमें, और डेनिम जीन्स का बिजनेस है। जबकि वहां से अमेरिका से उसके अलावा हम अमेरिका चावल भी एक्सपोर्ट करते हैं जो हमारी फूड स्टफ आइटम में आता है, तो स्पोर्ट्स गुड्स हैं, कटलरी सेट्स हैं, तो लेकिन मेन जो 80% वो टेक्सटाइल है। इसी तरह अमेरिका से जो हम मंगाते हैं फार्मास्यूटिकल है, हमारा मशीनरी है और केमिकल्स हैं और कॉटन है मेनली, जो अमेरिकन कॉटन जब क्रॉप हमारी शॉर्ट होती है तो वो अमेरिका से मंगाते हैं जी। अब ये लड़ाई क्या हम नहीं कर सकते, जैसे आज यूरोपियन यूनियन ने 25% यूएस पे लगा दी जी ड्यूटी जी, तो चाइना ने इससे बहुत ज्यादा लगा दी है। चाइना ने 84 तक मजमूई तौर पे 84 लगाई, 85 लगाई। हमने ये नहीं करना, हमें तो ये है कि 5 बिलियन हमारी एक्सपोर्ट है और वहां से इंपोर्ट से 2 बिलियन है। उस इंपोर्ट पे हम अपने अगर टैरिफ कम कर देते हैं जी, जो अभी जैसे मिसाल के तौर पर 58 है जी, हम 53 कर देते हैं जी, 5% कम करके जी, तो हमें कोई ज्यादा ऐसा नुकसान सालाना नहीं होगा। लेकिन अगर अमेरिका इस 5 के मुकाबले में हमें 5% कम करके 29 में 24 कर देता है तो हमें फायदा ज्यादा है। फिर बायर 24% वाले से लेगा, वो फिर क्यों लेगा 38 वाले से और 46 वाले से, 45 ड्यूटी वाले जो बांग्लादेश है या वियतनाम है या कम्बोडिया जी।
ये चीजें मैंने बात करी थी वजीर तिजारत से जाम कमाल साहब से, वजीर आजम इत्तेफाक गए हैं और डेलीगेशन इंशाल्लाह जा रहा है। जी हमने लड़ने के बजाय इसको बाहमी इत्तेफाक से हल करना है। जी। अच्छा मिर्जा साहब, जरा ये हमें समझाइएगा कि नज़र ऐसे आ रहा है कि अमेरिका के लिए चीन के दरवाजे और फिर चीन के लिए अब अमेरिका के दरवाजे सिकुड़ते जा रहे हैं उनकी मईशत के लिए और उनकी मसनूआत के लिए। क्या पाकिस्तान इस सूरत हाल में या कोई और मुल्क, क्या आप समझते हैं कि उसे इस सूरत हाल में फ़ायदा उठा सकता है मुआशी हवाले से? चीन जो है वो पाकिस्तान के थ्रू अगर अमेरिका एक्सपोर्ट करता है किसी पाकिस्तानी कंपनी के साथ ज्वाइंट वेंचर करके, जी तो उसको वो मार्केट यहाँ से 29% देना पड़ेगी ड्यूटी, पाकिस्तान से कर रहा है वो। जी तो अगर वो चाइना से करता तो 34% थी और अब और बढ़ गई है, और अगर वहां से करेंगे पाकिस्तान से तो 29% है। तो वो उसके लिए एक बहुत अच्छी ये अपॉर्चुनिटी है कि वो पाकिस्तान से अमेरिका अपने गुड्स भेजे। फ्यूचर में वो या तो यहाँ ज्वाइंट वेंचर कर ले और जो चीज बनाए उसको एक्सपोर्ट करे, या थर्ड कंट्री के थ्रू, वो डिपेंड करता है उस वक्त क्या हालात होते हैं। और फिर यूरोपीय यूनियन ने आपने भी जिक्र किया कि 25% उन्होंने भी आयद किया है। क्या आप समझते हैं कि यूक्रेन वाले मामले के बाद जो सूरत हाल है और अब ये टैरिफ वाला मामला, क्या यूरोपीय यूनियन और अमेरिका के बीच में भी अब दरारें पड़ना शुरू हो गई हैं, और स्पेशली माशी तौर पे सर? जी, वो तो आपको पता है यूक्रेन के मसले पे इनमें एतमाद बिल्कुल कम हो गया है, और ये फिर टैरिफ वार और फिर वो उनके बयानात, कनाडा के साथ भी यही सूरत हाल है कि वो जो उन्होंने कहा है कि हमारी एक रियासत बन जाए जी, वो ये बड़े हार्श बयानात होते हैं, लेकिन वो सुपर पावर है, वो कर सकती है, उसे परवाह नहीं है रिएक्शन की। लेकिन पाकिस्तान को बड़ा सोच समझ के चलना होगा। हमारी एक्सपोर्ट जो है अमेरिका दुनिया की इस वक्त सबसे बड़ी मार्केट है जी। तो लगता है। अच्छा मिर्जा साहब, ये जो स्टॉक एक्सचेंज गिर गई है, एशियन स्टॉक एक्सचेंज भी गिर गई है, और फिर हम देखते हैं कि पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंज भी गुज़िश्ता 3-4 दिनों से ज़मीन दोस्त हो गई है। क्या आप समझते हैं ये इस टैरिफ का असर है या इसके कुछ और असबाब है? नहीं, ये पूरे दुनिया की स्टॉक एक्सचेंज क्रैश हुई है। अमेरिका के तो टेस्ला और निविडा दोनों ने $1200 अरब का लॉस किया, उसकी कीमतें कम हुई है जी। तो ये टैरिफ का असर है और ये पूरी दुनिया का क्रैश है। पाकिस्तान के बॉन्ड भी पिटे जो 2036 के थे, वो 7 पर आ गए थे, अब 70 पर आए हैं 100 के बजाय। ये सब चीजें उसके आफ्टर इफेक्ट्स हैं जिसे कहते हैं। आप समझते हैं कि ये सब एक दूसरे से कनेक्टेड है। मिर्जा साहब, क्या इस सूरत हाल में जो केयर टेकर हुकूमत ने और फिर इस हुकूमत ने भी किस हद तक डॉलर को संभाले हुआ है, क्या आप समझते हैं कि इस सूरत हाल में क्या डॉलर के एक मरतबा फिर उड़ने के चांसेस हैं, या आप समझते हैं कि डॉलर को इस हुकूमत ने संभाला? नहीं, डॉलर हमारे यहाँ कंट्रोल करके चल रहे हैं अभी तक, ऐसी कोई सूरत हाल नहीं है जी। इम्पोर्ट अगर बढ़ती है, एलसीयां ज्यादा खुलती हैं, इंपोर्ट के लिए डॉलर चाहिए हैं, तो वो ज़खायर को कम करते हैं, तो फिर रुपये के ऊपर दबाव बढ़ता है। अभी तक इंपोर्ट हमारी उस सूरत हाल में नहीं गई है कि रिजर्व जो हमारे डिप्लीट्स हो जाए। मिर्जा साहब, मैं आपकी मौजूदगी का फायदा उठाते हुए मैं चाहूंगा कि आप इस पे भी बात करें कि जो आज एशियन डेवलपमेंट बैंक ने पाकिस्तान की जीडीपी के हवाले से एक पेशन गोई की है कि अगले साल तक ये 3% तक छुएगी। क्या आपको लगता है कि ये जो जितनी भी अब खबरें आ रही हैं, माशी हवाले से खबरें तो बेहतर हैं, क्या मैशत भी अब हम समझ रहे हैं कि उस डेंजर जोन से निकल चुकी है? देखिए, मैशत में बेहतरी आई है, जीडीपी ग्रोथ हमारी बेहतर होगी। हम एस्टिमेट कर रहे हैं 3, 3.5, 4 भी जा सकती है। पहले वो मंफी में थी, फिर 2% थी। तो ये सब वो चीजें हैं क्योंकि मार्कअप कम हुआ है, इन्फ्लेशन हुआ है, करंट अकाउंट 3 तिमाहियों से प्लस में आ रहा है, और तिजारती खसारा कम हुआ है, रेमिटेंसेस बढ़ी हैं $35 से $36 बिलियन। तो ये सब चीजें खुशाइंद है।
बहुत बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया मिर्ज़ा अख्तियार बेग साहब। आप बड़ा तफ़सीली तौर पे आलमी तिजारती जंग में जेका शिदत आई है ऐं एक तरफ़ डोनाल्ड ट्रंप जेके चीनी शयुनि ते टैरिफ आयद कयो आहे उहो 100 सैकड़ो लागू थी चुको आहे, जेको अॼु खां लागू थी चुको आहे। ऐं उनखां अलावा न सिर्फ़ु चीन ते बल्कि दुनिया जे 60 मुल्कनि ते उन इहो टैरिफ लागू कयो आहे। पाकिस्तान ते मजमूई तौर ते हाणे 59 सैकड़ो टैरिफ लागू थी वियो आहे। जवाबी वार में चीन बि अमरीकी शयुनि ते टैरिफ जो ऐलान कयो आहे, उहो 84 सैकड़ो थींदो। उन सां गॾोगॾु यूरोपीय यूनियन जा मुल्क जेके आहिनि उन्हनि गॾियल तौर ते अमरीकी शयुनि ते 25 सैकड़ो टैरिफ लागू करण जो ऐलान कयो आहे। त अहिड़ी सूरत हाल में हाणे चीन लाइ अमरीका जा ऐं अमरीका लाइ चीन जा दरवाज़ा जेके उहे वधीक सोगा थींदा। अहिड़ी सूरत हाल में छा पाकिस्तान उन मां को फ़ाइदो हासिलु करे सघे थो पियो? ऐं ॿियो त पाकिस्तान जेको इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट पियो करे अमरीका मां, उन सूरत हाल में हीअ जेको टैरिफ आहे उहो केतिरो असरअंदाज़ थींदो पाकिस्तान जी एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट लिस्ट ते? उहो पिणु अवां ॾाढो तफ़सीली तौर ते मिर्ज़ा अख्तियार बेग जो तजुर्बो ॿुधो। ऐं जेको गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां हिन टैरिफ लागू थियण सां ई तजिया निगारनि जो इहो चवणु आहे, जेको मिर्ज़ा अख्तियार बेग साहब बि जंहिंजी निशानदेही कई आहे, त हीअ का स्टॉक एक्सचेंज आहिनि, उहा आलमी स्टॉक एक्सचेंज हुजे, अमेरिकन स्टॉक एक्सचेंज हुजे, इवन एशियन स्टॉक एक्सचेंज हुजे या पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंज हुजे, उहो उन ते ॾाढा मनफ़ी असर पिया आहिनि हिन टैरिफ जा। ऐं गुज़िरियल महीननि खां जेका पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंज मुसलसल उॾाम पई करे, हाणे उहा ज़मीन दोज़ थी चुकी आहे। अॼु बि कारोबार में का ख़ासि शिदत नज़र न आई आहे। गुज़िरियल ॾींहं त सफ़ा स्टॉक एक्सचेंज जेका सूरत हाल हुई उहा ॾाढी हैरान कंदड़ हुई। अहिड़ी सूरत हाल में ही टैरिफ आलमी मैशत ते ऐं ख़ुदि पाकिस्तानी मैशत ते कहिड़ो असरु करे सघनि था पिया, इहो त हाणे उहे त हाणे वक़्तु ॿुधाईंदो। प्रोग्राम में अॻिते वधूं था पिया। ऐं हिकु ॿी अहम अॻिभराई थी आहे, उहा अहम अॻिभराई आहे त सिंधु बचायो तहरीक जेका आहे उनजी अॼु अहम वेहक जामशोर में थी आहे सैयद ज़ैन शाह जी सदारत में। उन में तमामु सियासी पार्टियूं जेके सिंधु बचाओ तहरीक जो हिसो आहिनि, सियासी समाजी पार्टियूं, वकीलनि जूं तंज़ीमूं, अदबी तंज़ीमूं, उहे उन में शिरकत कयूं आहिनि ऐं उन में अॻिए लाइ अमल जो ऐलान कयो वियो आहे। हाणे अॻियो लाइ अमल कहिड़ो हूंदो ऐं हीउ मामिलो किथे दंग कंदो, इहो मालूम कंदासीं। ऐं असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सैयद ज़ैन शाह साहब, पाण सिंधु बचाओ तहरीक जा कन्वीनर आहिनि ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जा मरकज़ी सदर आहिनि। साईं ज़ैन शाह साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। महिरबानी। शाह साहब, पाण सभ खां पहिरियों इहो ॿुधाइजो त अॼु जेका वेहक थी आहे कहिड़ा फ़ैसिला वरिता विया आहिनि, अॻियों लाइ अमल कहिड़ो जोड़ियो वियो आहे? ॾिसो, इतां पंहिंजे हिते मौजूद आहिनि, पार्टियूं पंहिंजा एहतिजाज कनि पई, मुख़्तलिफ़ ख़्याल तंज़ीमूं आहिनि जेके पंहिंजा पंहिंजा महीननि जा शेड्यूल ठाहे वेठा आहिनि। पर इन जे विच में छो त हम मक़सदु आहियूं त ही नाजाइज़ कैनाल न थियनि, त सिंधु दरिया जो बची वञे, इहो असांजो हम मक़सदु जेके आहिनि उन्हनि जे विच में विच में मुलाक़ातूं मुंहिंजियूं थींदियूं रहंदियूं हुयूं। पर अॼु मुशावरती इजलास सॾायो वियो ऐं जंहिंमें सिंधु दरिया बचाव कमेटी खां सवाइ यंग डॉक्टर्स हिसो वरितो, वकीलनि हिसो वरितो, सिंधी अदबी संगत जा दोस्त हुआ, उन खां सवाइ सिंध तरक़ी पसंद पार्टी, मज़ामत तहरीक, अवामी वर्कर्स पार्टी, मतिलबु इलाही जमीयत उलमा इस्लाम जेका कुझु वक़्त खां अलॻि ते कमु कयो, त काफ़ी जमायतूं GSN क़ौमी महाज़, GSN महाज़, काफ़ी जमायतूं जंहिंमें हिसो वरितो ऐं उन्हनि में मुशावरती इजलास हो त अॻिते हिन मुसीबत जेका सिंध ते अची वई आहे, सिंधु दरिया ते, इनखे कीअं टरिजे। उन में फ़ैसिलो इहो थियो त तव्हां जेके जेके बि कम कंदा था रहो, जेके तहरीक हलायो पिया, हिक ॿिए सां ताउन कंदासूं, जेके इंडिविजुअल इतादनि जूं या तंज़ीमुनि जूं आहिनि, हिक ॿिए सां ताउन कंदासूं ऐं हिक ॿिए जी मदद कंदासूं, हिक ॿिए जे ख़िलाफ़ या न वेंदासूं त तारीख़ूं कोशिशि करे हिक ॿिए सां तज़ाद में न वेंदो। हिकिड़ो ॿियो इहो थियो त हिकिड़ी मुशावरती काउंसिल ठाही वई जंहिंखे दरिया बचाओ मुशावरती काउंसिल चइजे। उनजे नाले सां हिकिड़ी मुशावरती काउंसिल ठाही वई जेका वक़्तु वक़्तु हालतुनि ते मीटिंग कंदी रहंदी ऐं हिक ॿिए खे बाख़बर रखंदी ऐं जेको वक़्तु गुज़रण ते का अहिड़ो को मुसीबत अची वई, पोइ अहिड़ो को वॾा फ़ैसिला के थी विया सिंधु दरिया जे ख़िलाफ़, त पोइ का ताक़तवर तहरीक जेका अवामी एहतिजाज खां वठी, स्ट्रगल खां वठी, स्ट्राइक्स या ऐं कानून तोड़ण वारनि ब्लॉक करण ताईं थिए, त उन ते पोइ क़दम खणंदासूं। बाक़ी तेसि ताईं
अवामी इतिजाज जो रस्तो जेको पार्टी वठी अचनि उन खे हिक ॿिए जी पगड़ी कंदासीं। टियों, इतिहाद खे मुनज़म करण लाइ या अॻिते ताक़तवर करण लाइ दरिया बचायो यकजहती मार्च उनजो सिलसिलो महीने में जारी रखिबो ऐं पहिरियों उनजो मार्च जेको आहे सो 19 अप्रैल 2025 ते हैदराबाद में कयो वेंदो, जेको ख़तमु अची थींदो हैदराबाद हाईवे ते, हैदराबाद गेट वटि हाईवे ते। उते इहो उनजो पहिरियों मार्च थींदो। त उन करे पेशरफ़्त इहा थी आहे ऐं उन में पिटिशन फोरम बि हुई जंहिंमें लखें सयूं हेठि पिया वठूं। उन खे बि असां शाह बुस्तो साहिब हो उनखे बि चयोसीं उनजी मदद कंदासूं ऐं उनखे कामयाबु करण जो सिलसिलो जूं लखें सयूं वठंदासूं। उन करे बेशरफ़्त इन करे सुठी आहे त कम्युनिस्ट पासो, लेफ्ट पासो ऐं तबक़ाती सोशलिस्ट मज़हबी तंज़ीमूं, पर हिन वक़्त ते जेको नौजवान भई डॉक्टर, यूथ ऐं वकील उन्हनि जी बि शमूलियत करे सम्झां पियो त हाणे तहरीक जी कोऑर्डिनेशन जे करे हाणे वधीक ताक़तवर थींदी। अच्छा शाह साहब, हाणे अवां जिन तंज़ीमुनि जो ज़िक्र कयो उहे त मुसलसल अवां सां गॾु आहिनि 19-20 जे फ़र्क़ सां ऐं उहे पाण बि एहतिजाज कनि पियूं, पर जेकी शहरी आबादी जूं तंज़ीमूं आहिनि, स्पेशली जेका उर्दू आबादी आहे जेका पिणु हिन सॼे मामले में मुतासिर थींदी, उन्हनि जूं नुमाइंदा तंज़ीमूं उन्हनि सां का जोड़जक थी आहे, उन्हनि सां का मुशावरत वारो अमल आहे? मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त शहरनि में मजमूई तौर ते सिंध जा जेके बि शहर आहिनि उन्हनि में टेम्पो घटि आहे, पर आहिस्ते आहिस्ते उन्हनि में बि जेके असांजूं जेके उते सोशल तंज़ीमूं आहिनि उन्हनि सां वास्तो आहे। हिकिड़ी ॻाल्हि पुछी वियो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी अवामी नुमाइंदगी शहरनि में आहे, जमात इस्लामी जी अवामी नुमाइंदगी शहरनि में आहे, उहा तंज़ीमूं गॾु हुयूं। उन खां सवाइ फंक्शनल लीग जो बि कराची ऐं हैदराबाद में इन्फ्लुएंस आहे ऐं ख़ैरपुर ऐं सखर में। उन करे इहो चई छॾणु त उन्हनि में त उर्दू आबादीअ में इहे असर रसूख़ रखनि थियूं, पर तव्हांजो जेकॾहिं मक़सदु आहे त MQM या ॿी, हाणे MQM जेकॾहिं पाणीअ जे तज़ाद ते हुकूमती फ़ैसिला जेके हुकूमती जमायतूं आहिनि, पाकिस्तान पीपुल्स पार्टी, नून लीग ऐं MQM, उहे तंज़ीमूं आहिनि जेके हिन अॼु ताईं कैनाल जे मुखालिफ़त जे बजाए अमलनि उन प्रेसिडेंट जे ख़िलाफ़ कोन था वञनि जेको प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी 8 जुलाई ते फ़ैसिलो कयो आहे, उन जे ख़िलाफ़ थींदा त यकीनी तौर ते असीं MQM खे बि इन में शामिलु कयोसीं। पर हिन वक़्त ते न, हिन वक़्त ते छो त हू सरकारी दुर ऐं उनजे तज़ाद में था वञनि, त उन करे असां सवाइ हुकूमती अलायंस खां सवाइ सभिनी खे वेलकम पिया करियूं, पर असांजो राब्तो ॿियनि बि जमायतुनि सां आहे। मिसाल तौर तव्हांखे ॿुधायां, असां वटि शिया उलमा काउंसिल, असां वटि वहदतुल मुस्लिमीन, असां वटि तहरीक लबे पाकिस्तान, इहे सभु असां सां राब्ते में आहिनि ऐं असांजे एहतिजाजनि में अचणु शुरू करे छॾियो अथनि। त उन करे आउं सम्झां पियो त असांजा रूट्स हाणे कराची जे शहर में बि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे मार्फत या सोशल तंज़ीमूं आहिनि, हिसार आहे, शहरी तंज़ीम आहे, इन जे ज़रिए वरी सोशल तंज़ीमुनि जे ज़रिए बि पेनिट्रेशन थिए पई, पर इन में वक़्तु लॻंदो। असां ईंदड़ एक्टिविटीज़ कराची हैदराबाद में या शहरनि में वधीक कंदासूं ऐं माण्हुनि सां राब्ता कंदासूं। उम्मीद त ॿियूं तंज़ीमूं। अच्छा शाह साहब, हाणे हिकिड़ी का तनक़ीद पई थिए ऐं जेको आम तासुर जुड़े पियो, उहो इहो पियो जुड़े त हीअ हिकु मूवमेंट आहे, इहा मूवमेंट त ॾाढी सघारी आहे, पर हिन जा इहा ॼण डायरेक्ट आम्हूं साम्हूं बीठी आहे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ ज़रदारी साम्हूं, हता की हिनखे बीहणु घुरिजे वफ़ाक़ जे साम्हूं ऐं उन्हनि धुरियुनि जे साम्हूं जेके हीअ केनाल कढनि था पिया। अवां सम्झो पिया त इहो तासुर जेको आहे, इहो तासुर सिंध बचायो तहरीक पाण पई ॾिए या इहो तासुर ग़लति पियो वञे त अवां सिर्फ़ु अवां जी मूवमेंट सिर्फ़ु प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ ज़रदारी जे ख़िलाफ़ कोन्हे, बल्कि केनाल कढण जे ख़िलाफ़ आहे? ॾिसो, कैनाल ऐं ज़मीनूं जंहिंजे जेके बेनिफिशरी आहिनि असांजी सभिनी जे ख़िलाफ़ आहे, उन्हनि कंपनियुनि जे ख़िलाफ़ आहे जिन ज़मीनूं खयूं आहिनि, असांजी उन्हनि कंपनियुनि जे ख़िलाफ़ आहे सुभाणे जेके बेनिफिशरी थींदो। पर मुख्य ॾोहारी प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी आहे। जेकॾहिं इहो आइन खे पासे ते रखी इहो 8 जुलाई जो ऑर्डर न कढे आहे त अॼु हिकिड़ो कोडर जो लपो बि न लॻे आहे, पर उन जवाज़ कयो आहे। उन करे मेन कल्प्रिट आसिफ ज़रदारी आहे ऐं उनजी पार्टी आहे, ऐं उन करे उहो यकीनी तौर ते जेकॾहिं इहो साॻियो ॾोह शहबाज़ शरीफ़ करे आहे या सुभाणे को की दुर करे आहे त उहो नंबर 1 हुजे हा। हींअर नंबर 1 यकीनी तौर ते
असांजे हिन तहरीक में उन करे आहे जो हुन इहो कुदो कमु कयो आहे। जेकॾहिं इहो करे हा PTI जो दोस्त असांजो आरिफ अलवी त उहो नुक़्ते ते हुजे हा, पर उन सिंध जो शहरी जो उबल वतनी जो इज़हार कयो, हिन सिंध दुश्मनी जो कयो। जेको धारियूं दलाल थी ज़ाहिर थींदो त ज़ाहिर आहे टारगेट्स उॾाई वेंदा न, इन खां ख़राबु ॻाल्हि थोरी आहे। जेकॾहिं असांजा हुकुमरान धुर खे ख़राबु थो लॻे त छो हिन जे ख़िलाफ़ु चवनि त बाबा तव्हां ॾोह कयो आहे, तव्हांजे सदर जो उदो कमु कयो आहे। हाणे तव्हांजा जेके उहे दोस्त जेके चवनि था त हिन जे ख़िलाफ़ु आहे, त बाबा जेको ॾोह कंदो उन जे ख़िलाफ़ु थींदासीं न। उन करे असीं आउटराइट सम्झूं त पहिरियों नंबर ॾोहारी पीपुल्स पार्टी जो सदर आसिफ ज़रदारी आहे, ऐं ॿिया वरी हुनखे बचाईंदड़ जेका पार्टी आहे उहे बि उन में बराबरि जा शरीक आहिनि। अच्छा शाह साहब, हाणे इहो ॿुधाइजो, तव्हां इहो पिणु ऐलान कयो आहे त हिन मामले खे अवामी अदालत में खणी वञण जो फ़ैसिलो कयो आहे। पहिरियां त इन ॻाल्हि जी तस्दीक तर्दीद कजो त हीउ वाक़ई अव्हां अदालतुनि में वञण जे उन में आहियो त हीउ मामिलो अदालतुनि में वञे? अवामी अदालत माना सम्झो असीं ॻोठनि शहरनि में, ऐं पोइ हैदराबाद में इस्ताक करे वियुसि, लाड़काणे में करे आयुसि, टियों ॾींहुं नवाबशाह में कयूं, कल्ह सेवण ऐं दादू ते करे आया। कई पई वञे शाह साहब, अवामी अदालत आलमी अदालत में मुल्कनि सां वेंदा आहिनि, असांखे कोन खणी वेंदा, असां कोन वेंदा। असां माहौलियात जूं जेके तंज़ीमूं आहिनि या उहे तंज़ीमूं जेके इनखे माहौलियात खे ठीकु करणु रखणु था चाहिनि, ॿियो माण्हुनि जी ह्यूमन सोशल इम्पैक्ट जेको नेगेटिव पवंदो इम्पैक्ट थींदा, उन्हनि तंज़ीमुनि ॾे उन्हनि ॾे ख़तो किताबत कंदासूं। उहे डोनर एजेंसीज़ जेके इन्हनि जो ख़्यालु कंदा आहिनि त माहौलियात ख़राबु न थिए, छो त हिन स्कीमूं ठहण खां पोइ माण्हू त दरबदर थींदा, पर पहिरियों नंबर जेको थींदो उहो माहौलियात तबाह थींदी। सिंध जी वण टिण जीवत जानवर इंसान हर हिकु शइ वण टिण सभु शइ ख़तमु थींदी। त उन करे असां इन बुनियाद ते बैन अल-अक़वामी उहे इदारा जेके इन्हनि ते कमु कनि था उन्हनि सां कंदासीं। आलमी अदालत में मुल्कनि में वेंदा, जेसि ताईं को मुल्क असांखे पैटर्नाइज़ करे, अफ़गानिस्तान करे या ईरान करे या इंग्लैंड करे या अमेरिका करे, तॾहिं उहो केस पेश थी सघंदो। न त असांजी एप्लीकेशन आलमी अदालत में आम तौर ते आम कंहिं प्राइवेट माण्हूअ खां या तंज़ीम खां कान ॿुधी वेंदी आहे। शाह साहब, हाणे इहो ॿुधाइजो त हिते बि हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे, स्टे ऑर्डर ॾिनो आहे, इनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? अव्हां सम्झो पिया त इहो बहितर अमल आहे? जेकी धुरियूं वयूं आहिनि उहे सर इहो आहे त इरसा जे कानून में परवेज़ मुशर्रफ रखी वियो त लोअर राइटेरियन यानी सिंध जो नुमाइंदो वफ़ाक़ जो नुमाइंदो हूंदो। मुशर्रफ जे वक़्त ते हिन ते अमल थियो ऐं बशीर तहर उनजो नामज़द थियो, पर मुशर्रफ जे वक़्त खां पोइ जॾहिं ज़रदारी जो टाइम आयो ऐं ज़रदारी खां पोइ जेको बि टाइम आयो आहे, जेको बि ज़रदारी जो टाइम आयो, नवाज़ शरीफ़ जो टाइम आयो या PTI जो टाइम आयो, जेको टाइम आयो, त इन सॼे वक़्त में इहो जेको परवेज़ मुशर्रफ करे वियो उहो बि सिंध खां फुरियो वियो ऐं अमल कोन कयो। हाणे अमल ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं नून लीग न कयो ऐं जेके मर्कज़ परस्त जमायतूं आहिनि, त इहो उन हवाले खां उहो हक़ु जेको मिलियल हो उहो वापसि वठणु इहो ठीकु अमल आहे। पर इन खे इहो पेश करे छॾणु कैनाल रुकिजी विया आहिनि, इहा त मुंहिंजे ख़्याल में मज़ाक थींदी, बाक़ी हूअं बहितर क़दम आहे। वॾी महिरबानी सैयद ज़ैन शाह साहब, अवां ॾाढो तफ़सीली तौर ते जेका सिंध बचाओ तहरीक जी वेहक थी आहे जाम शोरे में, ऐं उन वेहक में सियासी समाजी पार्टियुनि शिरकत कई आहे ऐं उन में अॻिए लाइ अमल जो पिणु ऐलान कयो वियो आहे। उन सिलसिले में 19 अप्रैल 2025 में हैदराबाद में मार्च कयो वेंदो ऐं जेको मार्च हैदराबाद हाई कोर्ट खां थींदो ऐं पोइ उहो नेशनल हाईवे ते पहुचंदो। सैयद ज़ैन शाह साहब जो इहो मौक़िफ़ हुयो त इहो ऐलान कयो त इन मार्च जो, उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मुशावरती काउंसिल पिणु जोड़ी वई आहे, मुख़्तलिफ़ कमेटियूं पिणु जोड़ी वयूं आहिनि जेके वक़्त ब वक़्तु इनखे इन तहरीक में अञा शिदत अख़्तियार कंदियूं। इन सिलसिले में जेको कोर्टनि जेके फ़ैसिला ॾिना आहिनि, स्पेशली जेको हाई कोर्ट स्टे ऑर्डर ॾिनो आहे, उन ते बि ज़ैन शाह साहब पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो त इहो अमल पिणु बहितर आहे, पर जेका अवामी मूवमेंट आहे उहो जेको रस्तो आहे उहो कॾहिं बि न छॾणु घुरिजे ऐं असां उहो अमल जेको आहे उहो जारी सारी रखंदासीं। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थी थो पचे, असां तव्हां ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।